بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما. اللهم اجعل عملنا خالصا لوجهك الكريم. هي أساجو برنامج وهي التأملات القرآنية. صدقني أسين دوستن کے چوندا ہوں تے درود زبان تے جے جد مل بھی انسان وے جا کتے بھی ٻدھے تے زبان تے درود جے دنیا آخرت میں کمائی ہے اساں کے تھیندی. هي أسايا التأملات القرآنية هسوا هي بسودها حسيتي فوتاهم. أي أسي هي التأملات القرآنية چوتا كيون جو الله تعالى أسان کے قرآن میں حکم کرے تو جتھے کتے أسان کے چے تو قرآن کے پڑھو. أفلا يتدبرون القرآن، چھو نتا ہے قرآن کے پڑھن أي سمجھن أي تدبر کن. أم على قلوب أقفالها، جاہنن جے دلن کے تالا لگیان چھو جو دنیا میں مصروف تھیان انسان تو قرآن کے پڑھن کون تھا، جے پڑھن تھا تو سمجھن کون تھا، جے سمجھندا کون تھا عمل کون کرے سگندا. اج اساں کے جے چند آیتوں آہن سورۃ توبہ جو آہن، سورۃ توبہ جو جے 74 کھان وٹھی اسیں 77 تائیں پڑھوں تا ٹرے آیتوں ان جو ہکڑو یعنی جے معنی کڈھوں تا ऐं ت سمجھوں تا انسان انہن جے ڈوہن ما بچے تا انسان جے سمجھندو تو پو بچندو. ہتے یہ آیت میں چے تو اللہ تعالی اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين فلما آتاهما من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون فأعقبهم نفاقا في قلوبهم إلى يوم يلقونه بما أخلفوا الله ما وعدوا وبما كانوا يكذبون. ॾिसो ही عجیب اللہ تعالیٰ असांखे किसो ॿुधाए थो हिकिड़े माण्हू जो नबी करीम जे टाइम जो, त उन जो किसो ही असां अॻ में पहिरें आयत जी माना कढूं तर्जुमा पोइ वरी ॿुधायूं था. ओमिनहुम अलाह साईं चए थो उन्हनि मां बि के माण्हू अहिड़ा मुनाफ़िक़ थिया आहिनि जेके चओ मिनहुम मन आहद अल्लाह, जे अलाह सां वाइदो कयो त अलाह साईं मूंखे जे पैसा ॾिनई, जे मूंखे अमीर कई, मूंखे ताजिर कई, मूंखे अलाह साईं दौलत तो ॾिनी, जे अलाह साईं मूंखे इहा शइ ॾिनई न मन आहद अल्लाह लइन आताना मिन फضله, अलाह साईं तूं मूंखे ॾे, मूंखे अमीर कर, मूंखे पैसे वारो कर, मां अमीर थियां, मां ताजिर थियां, छो मां ग़रीब सदाईं हा. मूंखे जे इहो वाइदो आहे मूंसां अलाह साईं जे मूंखे अमीर कई लनसदक़न त मां सदका कढंदुसि, वलनकूनन मिन अस्सालिहीन मां त भलनि माण्हुनि मां थी वेंदुसि, मां त जेके सदका कंदुसि, माण्हुनि जी यतीमनि जी संभाल कंदुसि, ग़रीबनि जी मदद कंदुसि. हीउ उन्हनि मां ई वाइदो इन्हनि माण्हू कंहिंखे कयो. त हाणे अलाह साईं चए थो पोइ जेॾीमहिल फलम्मा आताहुमा, पोइ उन्हनि खे अलाह साईं माण्हुनि जेॾीमहिल ॾिनी उहो जेके हुननि जी तलबई मिन फضله अलाह जे रोज़ी मां हलाल मां पैसनि मां हुननि खे ॾिनई बख़िलू बिही, जेॾीमहिल अलाह साईं हुननि खे ॾिनो त पोइ वरी हुननि सोचियो यार कुझु औलाद जे लाइ कयूं, अञा कुझु पैसा वधनि, अञा कुझु असांजी खोट छो थिए, ज़कात छो कढूं, सदको छो कढूं. बख़िलू बिही वतवल्लौ वहुम मुअरिदून, ऐं हू बसि लागर्ज़ा ई थी विया, वॾा ईअं सोचनि में पइजी विया त अञा बि कुझु पैसा वधायूं, असांखां वधीक फलाणो अमीर वठूं, असां अञा हींअर ई सदका कढंदासीं, हींअर ई यतीमनि खे, हींअर बेवाउनि खे संभाल कंदासीं, हींअर ई माण्हुनि खे ॾींदासीं पंहिंजा पैसा, त पोइ असांजा पैसा खुटी पवंदा, घटि थी वेंदा. इहो हुननि जी सोच. अलाह साईं चए थो इन जे बारे में फ़अअक़बहुम निफ़ाक़ा, अलाह साईं चए थो इहे मुनाफ़िक़ हिननि जो निशानियूं आहिनि ऐं निफ़ाक़ जो हिकिड़ो टिपको दिलि ते हिननि ते थी वियो. छो वाइदा कई वॾा वॾा अलाह सां, फ़ी क़ुलूबिहिम हुननि जी दिलि में पहिरियां ई हो त अलाह साईं जे असांखे ॾींदो न त पोइ असीं कोन कढंदासीं. अलाह खे त ख़बर ई सभु शइ, पर अलाह साईं वरी बि हुननि खे ॾिनो फ़ी क़ुलूबिहिम इला यौम यल्क़ौन, जेसिताईं अलाह सां मिलनि. इहो निफ़ाक़ जेको हिननि ते ठपो लॻी वियो, निफ़ाक़ मुनाफ़िक़नि जो. बिमा अख़लफ़ुल्लाह, छो अलाह सां ॻाल्हि करे फिरी विया. बिमा अख़लफ़ुल्लाह मा वअदू, जेको वाइदो कयो अलाह खे उन खां फिरी विया. वो बिमा कानू यकदिबून, ऐं कूड़ हणी अलाह खां घुरी घुरी, ऐं अलाह साईं खे ख़बर बि हुई पर अलाह साईं हुननि खे वरी बि ॾिनो. हिते क़िसो अचे थो हिकु सहाबी जो, ऐं उनजो नालो कोन था ॿुधायूं छो जो उलमा इहे जेके क़िसो अचे थो किताबनि में उन्हनि जी रिवायतूं सभु घणियूं आहिनि ज़ईफ़ूं, ख़ासतन जेके वॾा वॾा जेके आलिम आहिनि उन्हनि जी इहो क़िसो त आंदो आहे, पर उन्हनि चयो त हीउ जेको नालो सहाबी उन मां साबित नथो थिए त कहिड़ो सहाबी हो. क़िसो सही हो पर जेके उन्हनि जे जेको नालो उहो साबित नथो थिए, ऐं क़िसो कहिड़ो आहे उहो असां तव्हांखे ॿुधायूं था. त हिकिड़ो सहाबी आयो, उनजो नालो कोन था खणो, उहो आयो नबी सफ़ा ग़रीब हो,
ऐं नबी करीम खे चई त मुंहिंजे लाइ दुआ घुर त अलाह साईं मूंखे रोज़ी ऐं हलाल रोज़ी घणी ॾिए त मां शाहूकार थियां, ग़रीब गुरबत मां निकिरां। त नबी करीम उनखे चयो त इहो जेको घुरी थो त इन जो तूं वज़न खणी सघंदे, तोखे जे थोरो मिले थो उन जो शुक्रगुज़ार करी बि थो। त इहो नबी करीम उनखे चयो त मन ذلك अख़बरो अन القलील الذي يؤدي शुक्रहु ख़ैर मिन الكثيर الذي ला युतीक़ु। जे थोरो अलाह साईं तोखे ॾिए थो ऐं उनजो शुकुर करे थो, उन खां उहो बहितर अथई। ऐं जे घणो जेको तोखे थींदो त पोइ उनखे तो शुकुर बि कोन कंदे ऐं उनजो हक़ अदा बि कोन करे सघंदे। त हुन वाइदा कया नबी करीम खे, या रसूल अल्लाह मां कंदुसि, मां ॾींदुसि, मां ग़रीबनि खे मदद कंदुसि, मां भलो माण्हू थींदुसि। ऐं इहो नबी करीम हुनखे ॾाढो सदाईं चवंदो, चई पोइ नबी करीम हुनजे लाइ दुआ घुरी त अलाह साईं हिनखे ॾे। जेॾीमहिल हुन दुआऊं नबी करीम घणी घुरी त अलाह ताला हुनखे यानी रोज़ी ॾिनी ऐं ॿकरियूं वतई त अलाह साईं हुन में बरकत विझी छॾी, जो ॾाढो तेज़ पियो वधनि। ऐं माण्हू अजब पियो लॻे माण्हुनि खे त एतिरो जल्दी ॿकरियूं हुन जो एतिरियूं वधनि पियूं हद खां वधीक, एतिरे क़दुरु जो मदीने खां परे वियो हलियो। छो जो त हाणे चराइणो खपे हुनखे, हूअं त ॿियनि जो बि माल थोरो घणो हो, मदीने खां सफ़ा परे निकिरी वियो हलियो, उते माल धारी ऐं उते हुनजो माल वधे पियो। त जेॾीमहिल बि साल पूरो थींदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾे माण्हू मोकिलींदो हो त वञी उन खां ज़कात वठे हिन माल जी, हिन ॿकरियुनि जी जेकी अलाह साईं हुनखे ॾिनी आहे। त हुन जेके माण्हू हुन ॾे ईंदा हुआ नबी करीम जी तरफ़ां, त उन्हनि खे चवंदो हो न अञा हींअर मां कोन ॾेई सघंदुसि। ऐं नबी करीम खे चओ त अञा तरसे थोरो, हिकिड़ो साल अञा छॾे, 2 साल अञा छॾे, मुंहिंजो माल ठीकु ठाक चढ़े, मथे अञा थिए। त ख़बर अथव त हर 40 ॿकरियुनि में हिकिड़ी ॿकरी आहे। पर हिन झली, हिन चयो त न, मुंहिंजो माल अञा घटि आहे, अञा मुंहिंजो वधे। ऐं जॾहिं बि नबी करीम हुन ॾे माण्हू मोकिलींदो हो त हाणे ज़कात तो ते वाजिबु आहे, तो ते फ़र्ज़ु आहे, हींअर तो ते हाणे तोखे ॾियणी पवंदी। पर हिन सदाईं झलींदो उनखे या मोटाए छॾींदो पंहिंजे उन नबी जे माण्हू खे। त ही बख़िलू बि, यानी अञा सोचींदो त अञा मुंहिंजो माल वधे, अञा ई थोरो आहे, अञा इन खां वधीक थींदो न, पोइ मां इहो ज़कात कढंदुसि। त इहो इन जे सहाबी जे वाक़े ते ही आयतूं नाज़िल थियूं, वमिनहुम मन आहदल्लाह, उन्हनि मां आहे, यानी हूंदा ॿिया बि घणा बि हूंदा, पर इहो जेको तोॾे आयो हो, चई या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ दुआ घुर त मूंखे अलाह साईं मुंहिंजो माल तमामु वधाए। त नबी करीम हुनखे पहिरियां झलियो त जे घणो थो थिए त पोइ तव्हां शुकुर न करे सघंदे, ऐं वज़न घणो थी वेंदी, थोरे जो शुकुर करे सघी थो ऐं त उहो भलो थिए। त हुन चयो त न, मुंहिंजे लाइ दुआ घुर साईं। जीअं चंबड़ी वेंदा आहिनि माण्हू मौलवियुनि खे बि, जा अलाह वारनि खे त दुआ कयो, त हुन बि कयूं हुन दुआ घुरी त अलाह साईं उन माल तमामु वधायो। पर जेॾीमहिल वाइदा वॾा कई नबी करीम खे ऐं अलाह खे, त मां ॾींदुसि, मां हीअं कंदुसि, मिन फ़ज़्लिही लनसद्दक़न, मां त सदको कढंदुसि, मां हीअं कंदुसि, वलनकूनन मिन अस्सालिहीन, असां भलनि मां थींदासीं, अलाह वारनि मां थींदासीं, ॼण वारनि मां थींदासीं। जीअं अॼुकल्ह माण्हू तमामु ॻाल्हियूं वॾियूं कंदा आहिनि, पर जेॾीमहिल उनखे थिए थो पोइ त उहो शहर छॾे वेंदा आहिनि, परे वञी बंगला वठी रहंदा आहिनि ॿियनि शहरनि में। जीअं छो जो ग़रीब हुननि ॾे न अचनि, ग़रीबनि जे लाइ नौकर दर ते रखंदा आहिनि, हुननि सां मिलंदा ई कोन्हनि। फलम्मा आताहुमा मिन फ़ज़्लिही, अलाह साईं चए थो जॾहिं हुननि खे मूं ॾिनो ऐं हुननि खे जेके तलब हुई उहो ॾिनमि, बख़िलू बिही, बुख़ुल कयनि ऐं चवनि त न, माल अञा घटि आहे, अञा वधे, अञा फिलाणो असांखां वधीक शाहूकार आहे। जेॾीमहिल असांजो पैसो उन जेतिरो थिए, उन वांगुरु घणो थिए, वतवल्लौ वहुम मुअरिदून, ऐं उहो लाग़रज़ाई थी आहे, हटी आहे, पोइते हटी आहे इन पंहिंजे वाइदनि जा, जेके वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया, ऐं उहे उन्हनि जे पंहिंजे वाइदनि जे मुख़ालिफ़ थी आहे। त हाणे अलाह साईं इन्हनि खे हिते इन्हनि जे बारे में छा थो चए, अॻिते आयत में चए थो फ़अअक़बहुम निफ़ाक़ा, हिननि जे दिलि ते ठपा लॻी आहे निफ़ाक़ जा, मुनाफ़िक़ जा, फ़ी क़ुलूबिहिम इला यौम यल्क़ौनहु, जेसिताईं अलाह सां मिलंदा तेसिताईं ही निफ़ाक़ हिन दिलि मां कोन हटंदो। बिमा अख़लफ़ुल्लाह, छो हिननि अलाह सां वाइदा कया ऐं उन्हनि जी पूरी न कयनि वाइदनि जी। अलाह इन जे करे हिननि खे इहा ठपो दिलि ते लॻी वियो निफ़ाक़ जो। छो बिमा अख़लफ़ुल्लाह मा वअदू बिमा कानू यकदिबून, कूड़ हणंदा हुआ जेके जेॾीमहिल वाइदा कंदा, अलाह खे ख़बर हुई अलाह
दिलनि जो मालिक आहे अलाह खे इल्मुल ग़ैब आहे, उन ख़बर आहे त हीअ कूड़ थो वणे ऐं हीअ चए थो ईअं पर कोन कंदो। वरी अलाह साईं त वरी बि उनखे जीअं चयोसीं त पैसनि जो माल जो बि हिकिड़ो फितनो आहे। ईअं न सम्झ त माण्हू ग़रीब माण्हू आहे उनखे अलाह साईं इम्तिहान वठे थो त इहा फितनो आहे, पर पैसा बि जेके आहिनि हिकिड़ी दौलत बि जेकी आहे उहा बि हिकिड़ो वॾो फितनो आहे। तंहिंजे करे ॾुखियो आहे माण्हू केरु न सम्झे त जेको अमीर माण्हू आहिनि ख़ुशि आहिनि, उहे सुता पिया आहिनि सही, हुन बंगुलनि में सुता पिया आहिनि, एसियुनि में सुता पिया आहिनि, पर हुननि खे घुरण वारा बि हितो तोखां त केरु कोन घुरंदो, हुननि खे हज़ारे माण्हू चवण वारा हूंदा त कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾियनि। पोइ शैतान हुननि खे सोलो दिलि में चवंदो बर पंहिंजो दरवाज़ो बंदि करे छॾ, तूं हलियो वञु परे ॿिए शहर वञी रह, तूं नंबर मटाए छॾ, तूं दर बंदि करे छॾ, छो तो हिते ॿाहिरि नंढनि शहरनि में रहीं, तोखे माइट मिट तंग कनि, ग़रीब माण्हू अचे तंग कनि, कहिड़नि खे ॾींदे कहिड़नि खे मोटाईंदे, तोखे बि औलाद आहे, तोखे उन्हनि खे पढ़ाइणो आहे, तोखे उन्हनि खे तातणो आहे ऐं केतिरो तूं माण्हुनि खे ॾींदे, तुंहिंजा पैसा खपी वेंदा, तो वटि एतिरो पैसो न आहे, हीउ पैसो खुटी वेंदी। शैतान त हुनखे बरगिलाइण जे लाइ वेहंदो न, चवंदो हा यार मूंखे अञा 10 बंगला आहिनि सही, 20 बंगला थियनि या 25 थियनि, बैंकुनि में जेके पैसा आहिनि करोड़ 10 करोड़ हुजनि त पोइ माण्हू कुझु अॻिते ग़रीबनि खे ॾिए मदद करे, जीअं न त मुंहिंजा पैसा खुटी वेंदा, मूंखे औलाद आहे, मूंखे घरवारी आहे, मूंखे नियाणियूं आहिनि, मूंखे औलाद खे पढ़ाइणो आहे, ॿाहिरि मोकिलिणो आहे ऐं हीअ पैसा थोरा आहिनि ऐं के जे खणी ॾियण जे लाइ बि तयारु थींदो त घरवारी जलींदसि, औलाद जलींदसि, चवंदुसि बाबा तूं चरियो आहीं, तो हीअ मिल्कियत ॾुखी ॾाढी तूं कमाई, तो ॾुखी जमा कई आहे, हींअर तूं सोलो खपाए थो छॾीं, थोरो माण्हुनि खे ॾेई थो छॾीं, हीअ ग़रीबनि खे पूरी थींदी जो रुगो बि थो ॾीं। ऐं पंहिंजे पीउ खे उन्हनि खे चवंदा त तूं चरियो आहीं, तूं ग़लति थो कमु करीं, पंहिंजे औलाद ई हुनजा दुश्मन थी पवंदा। तंहिंजे करे इंसानु जेको करे सघे त करे। अलाह ताला क़ुर में चए थो वमा तुक़द्दिमू लिअंफुसिकुम मिन शैइन तजिदूहु इंदल्लाह, जेको तव्हां अॻिते कयो था अॻिते जे लाइ त पाण करे वञो, हथनि सां करे वञो, अलाह वटि तव्हांखे इहा शइ मिलंदी। मतां औलाद जे चवण ते लॻो, ॿियनि जे चवण ते लॻो, छो जो मतां मुनाफ़िक़ थी वञो। हिते मुख़्तसर किसो असीं नंढिड़ो ॿुधायूं था अबू बकर सिद्दीक़ जो। त अबू बकर जेॾीमहिल ख़लीफ़ो थियो त हिकिड़ो दफ़ो दोस्तनि सां सहाबियुनि सां वेठो ॻाल्हियूं कनि पिया नबी करीम जूं, त हिते नबी अबू बकर खे ॾाढी तास लॻी, पंहिंजे ग़ुलाम खे चयईं त मुंहिंजे लाइ पाणी खणी आ। ग़ुलाम वियो अंदरि, पर देरि कयईं ॾाढी, पोइ खणी आयो, जीअं दिलो थींदो आहे ईअं नंढो, जेको हथ में माण्हू खणी ऐं पीअंदा आहिनि उहो पर भरियल हो पाणी सां। त अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे वात ते जंहिंमहिल विधो त ॾिठईं त हीउ पाणी न आहे, हिन पाणीअ सां माखी मिलाए खणी आयो। त हिन हेठि रखियो, पंहिंजे ग़ुलाम खां पुछईं त हीउ छा आंदो अथई मुंहिंजे लाइ? चईं त माखीअ में पाणीअ में माखी मिलाए ऐं तुंहिंजे लाइ खणी आयुसि। या ख़लीफ़त रसूलुल्लाह जो ख़लीफ़ो आहे, हींअर तूं पी ताक़त थियई। त हुन दिलो हेठि हथ सां रखे रोअणु शुरू कयो। जो सहाबी वेठा उन्हनि अचे हिन खे ॾिठो, पुछनिसि छा आहे, छा ॻाल्हि आहे, त हुननि खे न ॿुधाईं ऐं उहो आहिस्ते आहिस्ते उन्हनि बि रोअणु शुरू कयो। हू रोई चुप करे वरी वेही रहिया, हीउ अञा रोए पियो। पोइ वरी अचे साहिब पुछियोसि, या अबू बकर सिद्दीक़ असांखे बि ॿुधा त छा लाइ थो रोईं? त चईं त मां तव्हांखे हिकिड़ो किसो ॿुधायां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी मां हिन दुनिया मां वञे पियो त भरिसां हथ मां उन सां वेठो हुउसि, त भरिसां हथ सां का शइ खे परे पियो करे, चएसि पियो मूंखां परे थी, मूंखां परे थी। त मां पुछियोमांसि या रसूल छा तोखां परे थिए, असांखे बि ॿुधा। त चईं त दुनिया मूं ॾे सुहिणी थी अचे, अॻियां मूं ॾे पई अचे, त मां हुनखे दुनिया खे चवां पियो तूं मूंखां परे थी, मूंखां परे थी। त दुनिया चए पई त जे तूं मूंखां बची वएं, या मुहम्मद तूं मूंखां जे बची वएं, त ॿिया तोखां तुंहिंजे पोयां जेके आहिनि उहे कमज़ोर आहिनि ईमान वारा, ऐं उहे मूंखां न बचंदा। इहा हिलियत औलिया, इहा हदीस में आहे, हदीस हिलिया में आहे। त इहो किसो त सहाबिन ॿुधो त हाणे अबू बकर चए पियो मां हाणे पाणी घुरियो, पर उन जॻह ते मूं ॾे माखी आई आहे, त इहो हिकिड़ो फितनो आहे मुंहिंजे लाइ, इहा दुनिया हिकिड़ी मूं ॾे ठही जुड़ी आई आहे, तंहिंजे करे मां रोआं पियो। त सहाबिन बि रोई ॾिनो ऐं डिॼनि पिया त ॾिसो त इहा दुनिया नबी करीम ॾे बि आई, ऐं सहाबी बि डिॼनि पिया तूं मां छा कयो आहे हिन दुनिया मां बचण जे लाइ। जे इल्मु न सिखंदासीं त असां इन शइ में लुढ़ी वेंदासीं। अलाह ताला असांखे तव्हांखे बि बचाए। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।